जी बिल्कुल सिंध अंदर अफ़गानी बर्मन समेत ॿिया जेके धारिया आबाद थियल आहिनि उन्हनि जी नेकाली समेत बैरिया टाउन समेत ॿिया जेके मेगा प्रोजेक्ट्स सिंध जी ज़मीन ते विलार करे ठाहिया पिया आहिनि उन ख़िलाफ़ जामशोर में सिविल सोसाइटी तरफ़ां रैली कढी शहर जे मुख्य चौक ते एहतजाजी मुज़ाहिरो कयो पियो वञे। इन हवाले सां एहतजाज कंदड़नि सां ॻाल्हि ॿोल कंदासूं त उन्हनि जो छा चवणु आहे। पाकिस्तान में 40 लख जेके अफ़गानी गैरकानूनी तौर ते रहिया पिया वञनि, हर साल अफ़गानिस्तान में को न को ड्रामो रचाए करे ॼाणायो वेंदो आहे त माहौल ख़राबु आहे, हिनखे हिते तरसायो वेंदो आहे। सिंध में हाल में यतीम खानो रखियो वियो आहे जेके सिंध गवर्नमेंट पीपल्स पार्टी वोट जो इख्तियार इस्तेमालु कंदे तव्हां ॾिसो सिंध में जेका मंशियात आहे उहा बि अफ़गानी सेल करे रहिया आहिनि। सो असां चाहियूं था त सिंध में धारिया अफ़गानी बंगाली बर्मी पंहिंजी मुल्क निकाले ॾिनी वञे। बैरिया टाउन मनसूबे जे ख़िलाफ़ असीं उन सख़्तु लफ़्ज़नि में मज़म्मत था कयूं। आम माण्हुनि जे मथां थाफ़िल जेके अफ़गानी आहिनि असां चऊं था त हिनखे निकाली ॾिनी वञे ऐं उन खां अलावा असांजो मुल्क पाकिस्तान ख़ासि तौर ते सिंध ॾुखियनि हालतुनि में गुज़री रही आहे, लेकिन इहे अफ़गानी असांजे मथां काबूज़ कया विया आहिनि। बिल्कुलु हिते मौजूदु एहतजाज कंदड़ अॻवाननि जी तव्हां ॻाल्हि ॿोल ॿुधी संदन चवणु आहे त फिलफोर जेके अफ़गानी बर्मी ऐं ॿिया जेके धारी आबादकारी सिंध में मौजूदु आहे उन्हनि खे नेकाली ॾिनी वञे। बैरिया टाउन समेत ॿिया जेके सिंध जी ज़मीन ते मेगा प्रोजेक्ट्स ठाहिया पिया वञनि उन्हनि खे बि जेको आहे सो मुकमल तौर ते रद्द कयूं था। कैमरामैन फिरोज़ बलोच सां गॾु मीर मुर्तज़ा नोहाणी, सिंध TV न्यूज़, जामशोर।